हक मौजूद जी जनाब मोहतरम वॾे शान वारा हज़रत इंसान सरकार खुश आयो। उम्मीद है तो तव्हां सब ठीक हूंदो। अज सरकार जे मौजू ते गुफ्तगू कंदासीं वो आहे लतीफ़ाए रूही। असांजे वजूद के अंदर पोई वीडियोस के अंदर असां बयान कयोसीं वीडियो में तो असांजे वजूद के अंदर 5 लताइफ़ मकान चक्रास रूहानियत जा आहिनि। असांजे सीने में 5 ऐं सिर में 2 लतीफ़ा जेके आहिनि उहे आलिम ख़ल्क़ जा आहिनि ऐं 5 लताइफ़ जेके आहिनि उहे आलिम अमुर जा आहिनि। सरकार जो लतीफ़ा रूही आहे हाँ जो लतीफ़ा कल्ब आहे उन जे बारे में एक्सटेंशन में हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं, लेकिन मुख़्तसिर फ़िलहाल तारुफ़ करायूं था पिया इन्हनि सभिनी जो ऐं उन खां बाद में वरी इन्हनि जे मथां डिटेल सां गुफ़्तगू कंदासीं तो आख़िरकार इन्हनि ते ज़िक्र अज़कार जारी थियण जो कहिड़ो फ़ाइदो आहे ऐं उन सां इंसान के छा हासिल थींदो आहे ऐं इंसान जे अंदर कहिड़ियूं तब्दीलियूं वाक़ई पेश थींदियूं आहिनि। असल में सरकार जो है लतीफ़ा रूह वो असांजो वजूद जो एकड़ो हिस्सो आहे, बातिन में असांजे में मौजूद है। उन लतीफ़ा रूह जो कमाल है वो इहो है तो इहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़ेरे कदम आहे। अल्लाह ताला जी ज़ात पाक जैसे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते तजली कई पंहिंजो नूर जो मुशाहिदो करायो तो वो अल्लाह ताला जी ज़ात पाक लतीफ़ा रूही ते कयो हो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम के जो मुशाहिदो थियो हो नूर की सूरत में वो लतीफ़ा कल्बी ते थियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम के कल्ब की विलायत है ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के रूह की विलायत है। हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मातहत है लतीफ़ा रूह उनके लतीफ़ा रूही भी चवंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ा रूही जेका है उहा जो लतीफ़ा रूह है इहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़ेरे कदम है। इन जो रंग है इहो फिको है, गाढ़ो है, सॉरी फिको रंग है कल्ब जो ऐं जो लतीफ़ा रूह है उन जो रंग गाढ़ो है। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ज़ेरे कदम है लतीफ़ा कल्बी ऐं ही जो लतीफ़ो है इहो ज़ेरे कदम है हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी। जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात पाक इब्राहिम अलैहिस्सलाम के पंहिंजे नूर जो मुशाहिदो करायो वो लतीफ़ा रूही के अंदर करायो। इन जो रंग गाढ़ो है। जॾहिं सालिक लतीफ़ा रूही ते ज़िक्र जारी थींदो है तो उन जे आस पास में गाढ़े नूर जूं तजलियूं थींदियूं आहिनि। पंहिंजे वजूद में भी गाढ़े नूर के ॾिसंदो आहे। गाढ़े कलर जो नूर है वो हज़रत आदम इब्राहिम अलैहिस्सलाम जो नूर है। इन जो परवाज़ है लतीफ़ा रूही जी जेका परवाज़ है वह पेरें आसमान का वठी वेंदे बे आसमान ताईं है। हाणे लतीफ़ा कल्बी जी जेका परवाज़ है वह इन ज़मीन का वठी वेंदे पेरें आसमान ताईं है ऐं जेका लतीफ़ा रूही जी जेका परवाज़ है वह पेरें आसमान का वठी बे आसमान ताईं है। इहो इन जो पावर है, इन जो कमाल है। आशिक घुमंदा आहिनि मुल्क, आशिकनि जो सॼो मुल्क उन्हनि जो पंहिंजो आहे। आशिक जाते काथे सैर कंदा आहिनि। इहे सैर जेके आहिनि उन्हनि जे लताइफ़नि जे ज़रिए उन्हनि खे हासिल थींदा आहिनि। शाल रब करीम असांखे भी उन्हनि पंहिंजे प्यारनि में शामिल फरमाए जेके इहे मज़ा माणींदा आहिनि, इहे रूहानियत जूं राहूं जिन हुननि अख़्तियार कयूं। शाल उन्हनि जे मज़ारनि ते लखे रहमतूं हुजनि, जेके हयातनि उन्हनि जे वजूद जे मथां लखे करोड़े रहमतूं हुजनि ऐं उन्हनि जे सदके शाल रब करीम असांखे भी इहो रस्तो अता फरमाए। हक़ मौजूद।